के रहता ये गोड़ी मंदिर है तमाम मुत्तवली है ने संभाल ना रहा है जी आवसे आऊं जो सेवादारी है यहाँ जी। अच्छा गोड़ी मंदिर बाबा असां कुछ जान दी न ये असल मंदिर के ठहरायो कने ठहरायो है उनके गोड़ी मंदिर के नाले सां छो सॾायो वियो कहिड़े हिंदू धर्म जे पासे इन बाबत का जान दी दो सही गोड़ी गोड़ी जो नालो है मंदिर त इहा गोड़ी गॾी छॾियो आहे गोड़ी गोड़ जो नालो है ये स्वामी पार्श्वनाथ जो ठहियल आहे गुरु गोरखनाथ जो चेलो उनजो ही ठहियल आहे। अच्छा ये 1376 में ठहियो है। 1376 ईस्वी में जी हाँ सर ये उन टाइम जो ठहियल आहे उन यूटिक शादी वग़ैरह जेका भी शइ ठहियल आहे उन्हीं वक़्त उन्हीं टाइम जी ठहियल आहे। वो रखा वो का पर रिपेयरिंग इंजी कान थी जी न साईं उनखां पोइ वो उनमें वो भोडेश्वर मस्जिद ठाही साईं उन्हें साॻी ठाहियो साईं भोडेश्वर मस्जिद उते जैन जो हिंदू हो तो पोइ मस्जिद कीअं ठाही हिंदू ना तो पोइ साईं कहिड़ो बादशाह अञा का थी कई न मुस्लमान खे ख़बर आहे न हिंदू पाण खे ॾिसो मस्जिद जेका ठही आहे हिन नक्शे सां हिन नक्शे सां हिन नमूने सां सभु सां ठही आहे। उते जैन जो मंदरु आहे उहो ॾिसो त इन साॻी नक्शे ते ठही आहे। हीअ मंदर बि जैन जो आहे इन्हनि खे बि ॾिसो त सभु ॾिसो हाणे हिन में मूर्तियूं गणेश जूं आहिनि हनुमान जूं आहिनि माता जी जूं आहिनि जेकॾहिं हिंदू न हो त पोइ इहो छो छाजे लाइ ॾेरी वियो हुन हुते ताईं जो वीडियो उठा हेलो अंदर पूरा कमाने ये देखो अगे असल ठाकुर जेके हुआ न राजपूत अंदर ही हां उन्हीं जो कम हो उन्हीं जा पूजा पाठ हा जेको माण्हू का ॿियो माण्हू न ॾिसी सघे हां उन्हनि जा हां हां उन्हीं जो हां बिल्कुलु मज़हब जो हां सोटा जेके राजपूत हुआ जमीनदारो असां जने के नथी ख़बर पए पर मैंने हे जो असल लाइट वाली जी न लाइट सिस्टम कोन साईं हे कहाणी वण पुरन हे असल में राजपूतन सोडन जा जेको